वजीर आजम एतमाद खान जी आलम बना असांखे अञा हिकु मुल्क फतह करणो आहे। आलम बना अवां हाणे हाणे जंग खां मोटिया आहियो, कुझु आराम बि कयो। असां नथा चाहियूं त असांजे तलवारुनि खे लॻल दुश्मन जो रत सुकी वञे। असां नथा चाहियूं त को पॉलिसी सुख जो साह करे। असां नथा चाहियूं त असांजे तलवारुनि खे कट लॻे। आलम बना आखिर वो कहिड़ो दुश्मन आहे जंहिं अवांजी निंड आराम करे छॾी आहे? रियासत पुरसुकून जे खुद मुख्तियार वाली अमीनुल तौला। आलम बना मुंहिंजी नाक़िस मालूमात मुताबिक़ त हुननि कॾहिं बि असां सां खैस न आहे कई, मगर हुनजी भेण गुलबदन बेगम त असांजी दिलि सां खैस कई आहे। आलम बना इहो त शहंशाह जो शान आहे त पुराणे औरतुनि ते बरपुट आशिक़ थियो आहे। जे अवांजो हुकुम हुजे त शाही पैगाम माणियो। असांखे शाही मुखबर ॿुधायो आहे असांजे पैगाम माण खां अॻु हुन पंहिंजी भेण जी शादी हिकु अमीर सादे खुर्शीद बादशाह सां कराए छॾी आहे। आलम बना अवांजा त 500 खां वधीक हरम आहिनि। उहा सिर्फ़ फ़क़ति गुलबदन बेगम जे करे बहस जी का बि गुंजाइश न आहे। दिल जो मामलो हिकदम 1 लख फौज लाइ ताज़ादम घोड़नि ऐं नवनि हथियारनि जो इंतज़ाम कयो वञे। बिल्कुलु हुकुम जी बजावरी थींदी, पर हुन खां पहिरियां वज़ीर खज़ाना खां खज़ाने जी सूरत हाल मालूम कई वञे। वज़ीर खज़ाना दौलत बेग। आलम बना सची ॻाल्हि इहा आहे त खज़ाने में एतिरो बि कोन्हे त 1 लख हज़ार जो इंतज़ाम थी सघे। हीअ कहिड़ी बकवास थो करी? औले गनीमत में आयल हीरा जवाहर सोनी सिरूं मोहरूं अजरबियूं ऐं चांदी जा ढेर केॾा विया? मुंहिंजे वात में खाक जा बुक वालीअ जा हड़ जो हड़ अवांजे हरम गॾु करण ऐं जंगनि जे शौक़ण में बुॾी विया। कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। बिना हील व हुज्जत जे खज़ाने खे भरे वञे। आलम बना हाणे अवाम ते लॻाम हणणु घुरिजे। मूंखे त असांखे अॻे ई ॾंड ॾींदा था अचनि। हाणे सिर्फ़ बचाव लॻाइण लॻंदो। जेको न ॾींदो उहो अवांजी बादशाही में सुख जो साह खणी न सघंदो। पर हुनजी उगाड़ी कीअं थींदी? उगाड़ी फौजदार गज़ब खान जा घोड़ा। फौजदार गज़ब खान जी आलम बना सर बचा लगान वसूल करण लाइ राया खे बेतरीब कोराया वञनि। आलम बना हुकुम जी तामीर थींदी। सफ़र सलार जबू खान सकरे आलम यही शाही खजानो तो तू पूरी ताकत से पुरसुकून रियासत जे मथां शाही कर भरजी टुटी पो पुरसुकून रियासत जे माण्हुनि खे ॿुधाए छॾ त शाही सल्तनत जो अज़ाब छा थींदो आहे। साहिब आलम असां वाजे हुकुम जी पूरी पोइवारी कंदासीं। पुरसुकून रियासत जे माण्हुनि खे न सिर्फ़ लुटे कंगाल कंदासीं पर अहिड़ी त तबाही ऐं बर्बादी आणींदासीं जो पुरसुकून रियासत पुरखून ऐं पुरआशान थी वेंदी। असांखे पंहिंजे सफ़र सालार मां इहा ई उमीद आहे। आलम बना गज़ब खान जेकॾहिं खज़ाने खे भरण जो कारनामो सर अंजाम ॾिनो त पोइ सिपह सालार जंगू खान खे पुरसुकून रियासत कॾहिं बि दिक़त न थींदी। दौलत बेग छा हिन वक़्त ताईं शाही खज़ानो भरिजी न वियो थो? आलम बना जेकॾहिं अवांजी इजाज़त हुजे त मां ॾिसी अचां। इजाज़त आहे।
आला परा खजानो बिल्कुल भरपूर आहे गज़ब खान त गज़ब करे छॾियो आहे असां गज़ब खान खे फौजदार सां गॾु दीवाने आरज़ बि बनायूं था हुज़ूर मौज़म हाणे राया खे न सिर्फ़ कोड़नि सां पर तीरो ऐं कफ़न सां बि मुंहुं ॾियणो पवंदो सपा सालार जंगू खान साहिब आलम हिकदम पाण श्री मुल्क ते ज़ोरदार हमलो करे फुल मदन बेगम जल्द अज जल्द पेश कयो जो असांजे सब्र जो पैमानो छलकी जी साहिब आलम वजीर खजाना दौलत में असां भरियल खजाने जो ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया आहियूं पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं अॻिते असांखे ख़ाली खजाने जो ॿुधायो वियो त असां तोखे ज़िंदा तरबूर करे छॾींदासीं आला पना जेकॾहिं अवां जो इक़्तिदार हुजे वज़ीर आज़म जो तदब्बुर हुजे गज़ब खान जी दहशत हुजे त पोइ अवां जो खज़ानो कॾहिं बि ख़ाली थी नथो सघे छा आहे कदरदान अॼु छो न जश्न सेहत खज़ाना मल्हायो अमीर मजलिस ख्वाजा सिरा तुझी तजवीज़ त मक़बूल है हिकदम शाही फनकारा उमर दराज के पेश कयो वञे आलिजा अफ़सोस सत अफ़सोस जो शाही फनकारा गुजर सोचो उम्र कोता छा उमर दराज के खाइण लाइ कुझु न मिलंदो आलिजा खेसि हर रोज़ 15 भेर खाधो मोकिलियो वेंदो जंहिंमें 7 पुलाव जा क़िस्म कोरमे जा 2 डूंगा 5 सेर बाकर खंड खीरियूं नमकीनान उन खां अलावा मेवा जात मिठाइयूं अलॻि तो पोइ मरण जो सबब आलिजा इहा त शाही दरबार जी रिवायत रही त हुनजा माण्हू खणी खाइण करे ई मरंदा आहिनि अल्लाह इहो त शाही दरबार जो शान आहे मगर असांखे हाणे इहो ॿुधायो वञे त असांजी महफ़िल कहिड़ो न अफ़रोज़ कंदो आलिजा जे अवां जी इजाज़त थिए त अॻिते अवामी फनकारा खे वठी समय महफ़िल मल्हाए बिल्कुलु आंदो वञे ॾिसूं त उहा कीअं थी चले हिन महफ़िल में त पोइ आलिजा चंद लम्हनि जे इंतज़ार जी क़यामत मां इन्हनि पेरनि ते वठी वापसि थी अचां वज़ीर आज़म जी आलम पना छा अवामी फनकारा शाही दरबार जे माण्हुनि खां सवाइ ॿियनि जे माण्हुनि ऐं उन्हनि जे आङुरनि ते बि नचंदी ऐं ॻाईंदी आहे आलम पना अवाम बेदिमाग़ ज़रूर आहे पर बेदिल न अवाम पंहिंजे फनकारनि खे आङुरनि ते न पर दिलि सां नचाईंदो ऐं ॻाराईंदो आहे
क़ौम में सूमन रौनक अफ़रोज़ आहे। सोम मुंहिंजी वॾी भेण जो नालो आहे जेका हवन जी बादशाहीअ में मिसकिनी ऐं गुरबत जे करे हिते हाज़ुर न थी सघी आहे। मां बदौलत इहो पुछनि था त तुंहिंजो इस्म गिरामी छा आहे? सोबिया हज़ूर। सोबिया। हुज़ूर, अवामी फनकारा पंहिंजो फन पेश करण जी इजाज़त थी घुरे। इजाज़त आहे।
हाल मिस्की मकुम तगाफुल दोराए नैना बनाए बतियां से हाल मिस्की खुसरो गरीब खुसरो सभी चमन के वो राही रातूं जो जाए पाऊं पिया की कितियां सिलाए मिस्की मकुम तगाफुल दोराए नैना बनाए बतियां किताबे हिजरा न जान मैं जाऊं नले हो काहे लगाए छतियां सिहाल मिस्की मकुम तगाफुल दोराए नैना बनाए बतियां तू परी देकर मोहतबी नाहीद नवाज जमजमाए परवाज जको खड़ो थई सो खड़ मूंखे पंहिंजे लाइ कुझु बि रखो बस हिकिड़ो अर्ज़ु थी रखां त हवा मथां लॻल लॻान ख़तम कयो वञे ये अवामी फनकार गरीब अवाम खे छॾ मां बदौलत इहो पुछनि था त छा तूं दरबारी फनकारा थियण पसंदि कंदीअ बादशाह सलामत हिकु त मूंखे दरबार जे आदाबनि जी ख़बर नाहे ॿियो वरी असां वन जा पंछी सोननि पिंजरनि में क़ैद न रही सघंदासीं बेवकूफ़ फनकारा तोखे गरीब अवाम छा ॾियो हिकु ॾींहुं तूं उन्हनि सां गॾु बुखनि में फाह थी मरी वेंदीअ के घणो खाइण करे मरी वञनि के थोरो खाइण करे मरी वञनि मरणो त हर हाल में आहे न पोइ छो न उन्हनि सां गॾु मरिजे जेके दुख ऐं सुख जा साथी आहिनि तो असांजे मथां तंज़ जा तीर वसाया आहिनि फनकार सब फनकार ऐं रक़ास नीच हूंदा आहिनि गुस्ताखी माफ़ बादशाह सलामत रक़ास त हीअ धरती में आहे सिज में आहे चंड में आहे तुंहिंजे ऐं मुंहिंजे जिस्म जे विच में रक़्स कंदड़ रतब आहे रक़्स त वैदानियत जो इज़हार आहे पोइ रक़्स कंदड़ नीच कीअं था थी सघनि गुस्ताख बदतमीज़ हिन अवामी फनकार मां बग़ावत जी बोइ थी अचे हिन जी ॼिभ तांगो मां कढी वञे हिनखे
पंहिंजी भेण सूअ सां गॾु कैद बंद में रखी वञे त जीअं अवाम पंहिंजी सूअ ऐं सभ्य जी हालत ज़ार खे ॾिसी इबरत हासिल कनि। तोखे जेको वणे सो कर, पर हिक ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾ त आवाज़ नकारी हल क्या खुदा तुंहिंजो ही तख्त राज हाणे घणे देर ताईं टाइम न रहंदो, जल्द ख़त्म थी वेंदो, सभु कुझु उजड़ी वेंदो। तूं दर बदर खाक बसर थींदे, यादि रखी छॾिजांइ, दर बदर खाक बसर थींदे।